जलालाबाद में एप खां शहीद साथी ग्रुप के अॻुवाणनि साईं मिरल लाल भुरकनी साहब सां, साईं नदीम अहमद आराई साहब सां, साईं न्याज़ अहमद आसिरी साहब सां मुंहिंजी मुलाक़ात थी ऐं असांजी टेलीफोन टाक साथी ग्रुप जे अॻुवान साईं आबू चांडे साहब सां, एजाज़ मुने साहब सां मुंहिंजी फ़ोन ते ॻाल्हियूं थियूं। साईं जन खे बुलाणे खणी आयुसि ऐं असांजो 22 तारीख़ ते सिंध गुलाम मुताब एक्शन कमेटी जे तरफ़ां DRA ग्रुप इंश्योरेंस ऐं पगारनि में वाध ऐं ॿियनि मसइलनि ते असांजो एहतजाज रखियलु आहे कराची प्रेस क्लब ते। उन लाइ मां दोस्तनि वटि दावत खणी आयुसि त तव्हां हुन में शमूलियत इख़्तियार कयो। दोस्तनि तमामु सुठी मुड ॾिनी आहे। शहीद साथी ग्रुप जे सभिनी दोस्तनि भरपूर नमूने सां ताउन ऐं शिरकत खे यकीनी बणाइण जो वाइदो वचन कयो आहे। दोस्तनि जो तमामु वॾो वाइदो शुक्रगुज़ार आहियां। मां हाणे साईं मीरन साहब खे गुज़ारिश कंदुसि त साईं सिकंदर साहब जा असीं मशहूरु आहियूं जेके असां वटि हली आया। 22 जून ते जेको एहतजाज जो असां हुन में बि शिरकत कई, असांजे साथी बि शिरकत कई हुई ऐं 22 जुलाई वारे एहतजाज ऐं धरणे जी शिरकत कई हुई। उहो एहतजाज न हूंदो, हिकु धरणो हूंदो। असां हुकूमत खां अपील करियूं था त मुलाज़िमनि खे डिस्पेरिटी रिडक्शन अलाउंस 38%, एडाक 12%, बराबरि 50% जेको हुकूमत सिंध ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो पंहिंजो वाइदो आहे त मुलाज़िमनि खे 50% तनख़्वाहूं में इज़ाफ़ो ॾिनो वेंदो, उहो पंहिंजो वाइदो पूरो कनि। ऐं मुलाज़िम साथी जेको असांजो आवाज़ ॿुधनि था, असांजा साथी जेके मुलाज़िम आहिनि, सभिनी महकमनि जा मुलाज़िम, सभु मुलाज़िम, सभिनी महकमनि जा मुलाज़िम, उस्ताद क्लर्क, नायब कासिर चौकीदार जेके बि आहिनि ऐं मुलाज़िमनि जे मुतालबनि जी लिस्ट अॻु में बि असां हुकूमत सिंध वटि जमो कराई आहे ऐं साईं सां उहे तमामु मसइला डिस्कस कया आहिनि। ऐं असां इहो अर्ज़ु करियूं था जेसीं ताईं हुकूमत सिंध असांजे मुलाज़िमनि खे रिलीफ न ॾींदी तेसि ताईं असांजी जदोजहद जारी रहंदी ऐं 22 जुलाई वारे एहतजाज जे धरणे जी मुकमल हिमायत ऐं शिरकत कंदासीं इंशाअल्लाह ताला। अस्सलाम वालेकुम। मुलाज़िम इत्तेहाद जिंदाबाद, मुलाज़िम इत्तेहाद जिंदाबाद, मुलाज़िम इत्तेहाद जिंदाबाद, साकी ग्रुप जिंदाबाद, साकी ग्रुप जिंदाबाद। अल्लाह जज़ाकल्लाह तव्हां मेहरबानी तव्हांजी बंदि कयो आहे।